नाज़रीन, तंगवाणी में सिविल जज मुख्तलिफ स्कूलन ते छापा हया आहिनि। ॿिनि उस्तादनि जे गैर हाज़िर हुअण ते टीओ तंगवाणी ऐं बायोमेट्रिक इंचार्ज खे तलब करे वरितो आहे। इन हवाले सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे अता हुसैन मलिक। जी अता हुसैन, छा तफ़सील आहिनि? जी, तंगवाणी तालुके जे मुख़्तलिफ़ प्राइमरी स्कूलनि ते अॼु तंगवाणी जे सिविल जज मनोवर हुसैन पीरज़ादे पारां तंगवाणी तालुके जे जंहिंमें मोहम्मद खान खोसो, फज़ल मोहम्मद गुजराणी ऐं बहावल खोसो जे प्राइमरी स्कूलनि ते छापा आहिनि, जंहिं ते पिणु सिविल जज तंगवाणी पिणु कावड़ जो इज़हार कयो। सफ़ाई सुथराई न हुजण करे ऐं तुंहिंजे उस्तादनि खे पिणु सख़्ती सां हिदायत कई। स्कूल आहे हिते का बि सफ़ाई सुथराई न आहे, छा सबबु? जंहिं खां पोइ फज़ल मोहम्मद गुजराणी प्राइमरी स्कूल आहे जेको मेन, उते पिणु सिविल जज तंगवाणी जो छापो हयो, जंहिंमें उते ॿ उस्ताद जेके नसरुल्ला गुजराणी ऐं बहराम गुजराणी गैर हाज़िर, उन्हनि खे पिणु सिविल जज तंगवाणी खे गैर हाज़िर करे तंगवाणी जे तालुके एजुकेशन जा ऑफिसर अब्दुल मजीद बखणी ऐं बायोमेट्रिक जे अमले खे पिणु सुभाणे पंहिंजे अदालत सां पिणु तलब कयो आहे। जी अता हुसैन, अवां जी महिरबानी।